अस्सलामुअलैकुम देही परदेही प्री आलमी उताक में मां हाँ अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। उम्मीद है तो अल्लाह पाक जी अमान में होंदो, खुश होंदो, शाद आबाद होंदो। ॾेह ऐं परदेह में रहंदड़ मुंहिंजा प्री प्यारा दोस्तों, इन वक्त असां रेडियो पाकिस्तान हैदराबाद में मौजूद आहियूं। रेडियो पाकिस्तान हैदराबाद में सब्ज़ज़ार जैसे पाण बागीचो चूँ, पार्क चूँ, सैयद सालिम अहमद शाह जो फ़तेह खान जी कचहरी जो तमाम वॾो किरदार ॾाढे फ़तेह खान जी कचहरी के नाले से उन बागीचे में वेही हींअर असीं आलमी उताक कुर्ब कचहरी करे रहिया आहियूं। अवां सभिनी ॾेही परॾेही पिरिन सां अवल अल्लाह जो धणी क़ादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे वहदहू राज़िक़ रब रहीम सो साराह सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम तो जोड़ूं जोड़ जहान जी। असां वटि हिन वक्त हिन कचहरी में ॾाह ॾात धणी मौजूद आहिनि। मां चाहींदुसि त उन्हनि ॾाहनि ॾात धणियुनि खां लोक अदब जूं लातियूं ॿुधायूं। यकीनन ही कचहरी अव्हांखे पसंदि अचे शेयर करे पंहिंजे ग्रुपनि में ऐं वाच पार्टी के ज़रिए पंहिंजे ॾेही परॾेही पिरिन खे ही कचहरी ॿुधाए सघो था। गॾोगॾु कुर्ब भरे कमेंट सां गॾु जेकॾहिं शेयर कंदो तव्हांजे हिकिड़े शेयर सां ॾेही परॾेही पिरी हिन कुर्ब कचहरीअ मां वधीक लुत्फ़ अंदोज़ थींदा। मां हिन वक्त अव्हांखे ॿुधाईंदो हलां त असां हैदराबाद रेडियो पाकिस्तान के सैयद सालिम अहमद शाह सब्ज़ज़ार बागीचे में मौजूद आहियूं ऐं ही कुर्ब कचहरी आलमी उताक के हवाले से अवां ताईं पहुचायूं पिया। मां अवां जो मेज़बान ऐं कचहरी जो कारवां आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ही फेसबुक लाइव सोशल मीडिया वीडियो के ज़रिए कुर्ब कचहरी अवां ताईं जेका पहुचे पई उन में ही समूरो जो किरदार है असांजे सलाह के सोशल मीडिया सेक्रेटरी मोहम्मद अज़हर लाशारी जो। मोहम्मद अज़हर लाशारी सां गॾु ही सॼी कचहरी आजिज़ रहमतुल्लाह ऐं सभु सुगड़ त पाण कचहरी की शुरुआत कयूं था। असांजे सिंध जो झूनो ऐं ॾाहो भलोड़ सुगड़ मोहम्मद याकूब जागीरानी असां वटि मौजूद आहे। अचो त मोहम्मद याकूब जागीरानी खां ॾाह पंजी रात मां कुछ ॿुधूं। जी अस्सलाम वालेकुम। सिफत करियां थो सोने जी भले जग चवे जाज को मोरज़ानिंग महबूब जूं जे सफ़ा ॾिसे सालिको त शहर ठाहे शौक़ मां सिकम जा सादिको केॾो कुर्ब थियुसि क़ादिर जो मुराबा चवेसि पियो मालिको इहो पूनम आयो परे खां ॾिसी शुक्रान करे शारिको पसी अनब कुंडू अजीब जो रखे तोतो ना तालुको हे सिन सन्ना सोना मट ना है माणको हाथाणी चवे हरने के वनी हलत सोने खां सिको। हे परंदा पखी जिन जीत छुटना हर किस्म जो हाज़को हंडवा हैरान थिया हबीब ते हुते तराज़ी आ राज़को उलट खां वध अंगड़ा हले नाज़म जा नाज़को मुश्ताक़न सां मिठो ॻाल्हाए पियो लुत्फ़ करे लाइको सोरा सिंगार अथद सिर में छल खैर जगह बजे ज़ेवरन खां ज़्यादा ठहे ॾिसी इंसान थे आशिको वाह गुरु कंदड़ में वरी पया अचे निवड़ी किरियो नानको याकूब यूनुस दाऊद दिल लाए दिल पर सां ॾिसी शोएब थियो शाइको सभिनी सोणनि सयूं ॾिनियूं पियो मञे मलाइको त वाह हुस्न में हिकु अथव मुंहिंजो जानब जागीरानी। वाह सही वाह। वाह मोहम्मद याकूब जागीरानी। नाज़रीन अवां ॾिठो मोहम्मद याकूब जागीरानी ॾाह पंजी रात मां असांखे तमाम सोहणी तख़लीक़ सिंगार जी ॿुधाई ऐं उन सिंगार जी तख़लीक़ जो छाचे जे सोनल जा सिंगार वाह ख़ूब वणनि था। मखतूम मोहम्मद जमान तालिबुल मौला जी ॻाल्हि जीअं त हींअर उनजे भर में असांजो ॾाहो ॾात धणी हैदराबाद शहर सां तमामु भलोड़ सुगड़ अहमद अली उतरादी खे चऊं था त पंहिंजे ॾाह पंजी रात मां कुझु असांखे ॿुधाए। दोस्तों सभिनी खे अस्सलाम वालेकुम। अर्ज़ु थियो त तूं ज़ुल्फ़नि ते या कुल्फ़नि ते तूं ऐश मथां मूं असीरनि ते तूं कैफ़ीअ खे जे खुमार ते लिखो ऐं ॻोढ़नि भरीअ खे नीरनि ते मेराण जे कप ते थधिड़ी हवा के कुॾंदा ॾिठा के नचंदा ॾिठा मूं थर जा माण्हू पहिरियों उघाड़े वारीअ ते पचंदा ॾिठा माई मोखीअ जे मैखाने ते राग नवां रंग रचंदा ॾिठा मूं पेट बुखायल नंढड़ा निकिड़ा लुख लोढ़नि में हुते लुछंदा ॾिठा तूं पेक शराब जे पीअण ते लिख ऐं खटनि खारनि खीरनि ते
तूं ऐश मथां मूं असीरनि ते तूं कैफ़ी अखि जे कुमार ते लिखो ऐं गोड़नि भरी अखि लीरनि ते तूं सीन छिकींदड़ क़ाबिल जे तीर खे ॾाढो ताव ॾिठो मूं वलर कलसिड़ियल कुंज जे सिर में घाई दड़ जो घाव ॾिठो हथ कीन गुथो वहवा थी तो दर उन्हीअ जे दाव ॾिठो मूं माउ कुठल मासूम बचन जो अमड़ीअ ईज़ाव ॾिठो तूं सियाद जे संग दिलीअ ते लिखो ऐं गोड़नि भरी ऐं जिंदड़ी सांदड़ तीरनि ते तूं ज़ुल्फ़नि ते ऐं कुल्फ़नि ते तूं ऐश मथां मूं असीरनि ते तूं कैफ़ी अखि जे खुमार ते लिखो ऐं गोड़नि भरी अखि नीरनि ते किथे साईं हा वॾी महिरबानी अहमद अली अवां जे घर में असांजो ॿियो ॾाहो ॾात तणी मौजूदु आहे नाज़रीन अलाह ॾिने बिरोही खां अलाह ॾिने बिरोही जो तालुक़ु जामशर शहर सां आहे पंहिंजी ॾाह पंहिंजी राति मां कुझु ॿुधाए अल्लाह ॾिने बिरोही जी तरफ़ां अस्सलाम वालेकुम अॼु मौजूदु शहरात सही जो के असांजे छोकिरनि ते नौजवाननि ते जेके नशनि ते हिरी पिया आहिनि उन्हनि ते शहरा त अचो त अहिड़ो इतिहाद ठाहियूं ईंदड़ नसुल खे नशे खां बचायूं हले पियो थो चरखो अहिड़ो ॾिसो था घर घर इहो ई पैगाम पुॼायूं अचो त अहिड़ो इतिहाद ठाहियूं ईंदड़ नसुल खे नशे खां बचायूं नशनि में कई करंदे ॾिठासूं नौजवान सोणा मरंदे ॾिठासूं किन खे त कंसर किन खे त साई किन खे त बादी किन खे त वाई टुकड़ा ॿुधायो कीअं मिटायूं अचो त अहिड़ो इतिहाद ठाहियूं ईंदड़ नसुल खे नशे खां बचायूं कई हिरी पिया आकड़ो रांदि कंदे खरी पिया नौजवाननि जा ही हाल आहिनि मटिजी त तिन जा वया ख़्याल आहिनि तिन खे विहारे सुठो सम्झायूं अचो त अहिड़ो इतिहाद ठाहियूं ईंदड़ नसुल खे नशे खां बचायूं स्कूल काथे खाली ॾिसां थो न आहे मास्तर न माली ॾिसां थो उते के फिरंदे मवाली ॾिसां थो शराफ़नि जूं बोतलूं खाली ॾिसां थो अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायो लिकायूं अचो त अहिड़ो इतिहाद ठाहियूं ईंदड़ नसुल खे नशे खां बचायूं स्कूल नाले ओताक आहे वॾेरे खे तालीम जी परवाह न आहे ॿारनि खे पाठा ॿेड़ी ते ॾिठामूं उस ते तिन खे सड़ंदे ॾिठामूं तिन खे विहारे स्कूल में पढ़ायूं अचो त अहिड़ो इतिहाद ठाहियूं ईंदड़ नसुल खे नशे खां बचायूं टच मोबाइल जो ही दौरा नंढे वॾे जो उते ई गौरा कननि में टोड़ो लॻे थो मोरा कंहिंजे चवण में नाहे त ज़ोरा बिरोही अलानो सचता ॿुधायूं अचो त अहिड़ो इतिहाद ठाहियूं ईंदड़ नसुल खे नशे खां बचायूं बाक़ी कार वारो शेर ॿुधा कार वारो साईं आशिक़ ग़रीब हुजे महबूबनि ते वज़न रखी त मूंखे कार वठी ॾे हाणे महबूब खे 5 ॿोलियुनि में सम्झाए थो त हाणे कान का ॿोली सम्झे चए थो त रख हल्को मुते को पार सनम मां काथो आणिया तो कार सनम कन हाले उर कन्या क्यास करक कने अंत के सला चार सनम मां थांगो रवां कहीं को हाले खना थो मई अस्ते दिलदार सनम रख हल्को मुते को पार सनम मां काथो आणिया तो कार सनम मजबूर न कर मजबूर आया मां जानी सजो ई सूर आया अख भला की कुताह देवा इवें त न कर मेरा दिल भर तुम जान है मेरी ओ जिंदगी तुम मेरा पुराना यार सनम रख हल्को मुते को बार सनम मां काथो आणिया तो कार सनम मां काथो आणिया तो कार सनम मुखा थी न परे मुझी कान सरे मुझी बाहे अंदर में पई थी भरे कन्या मुर्र मफनी ज़ेबा कना पर दुंड ऐनोनी खेबा कना सरा दस्ते बंदामा अर्जे खना मना नोखे न तय आज़ार सनम रख हल्को मुते को बार सनम मां काथो आया तो कार सनम मां काथो आया तो कार सनम तोसा मोहब्बत वा मुझी संगत वा किन ॾींहं न खाई सोबत वा बेडोह में क्यों छोड़ वेंदई क्यों नाते रिश्ते तोड़ वेंदई क्या फायदा होगा तुझको तुम बता क्यों तुमने किया इनकार सनम रख हल्को मुते को बार सनम मां काथो आणिया तो कार सनम चवे अल ॾिना तो त घोर वञा मां बिरोही सदा सो वार थियां कना उस्त भी नी कना हार भी नी कना यार भी नी तरा दिल दा थूं थई जा दिल गिफ्तूं मां थई जा खुदा इतबार सनम रख हल्को मुते को बार सनम मां काथो आणिया तो कार सनम मां काथो आणिया तो कार दोस्तों अवां अलाह ॾिने बिरोही खां ॾाह जी रात मां नशे जे हवाले सां उन जेको पैगाम ॾिनो त असां पंहिंजे नौजवान नस्ल खे नशे खां बचायूं ऐं उन खां पोइ उन 5 ॿोलियुनि में तमामु बहितरीन तकलीफ़ ॿुधाई नसीर चांडियो असांजे सिंध जो भलोड़ सुगड़ हैदराबाद सां तालुक़ु रखे थो पंहिंजे ॾाह जी रात मां कुझु ॿुधाए
शहरा नसीर चांडियो सलामकुम साईं शहरा तो साथीअ खां सवाइ अकेले सफ़र खे छा कबो चाहतनि जे चमन में त चकर खे छा कबो लाए नचो निभाहे ते दिलबर खे छा कबो जंहिं दर तां मिलनि धिका उन दर खे छा कबो इज़त न मिले जाते उन घर खे छा कबो उॾी न सघिजे जंहिंसां उन पर खे छा कबो ज़हर करे जा ज़िंदगी उन दर खे छा कबो पुट जे हूंदे पिने पीउ उन फर खे छा कबो जो न जगे करे जुगाड़ू उन बर खे छा कबो हिननि ते ॾाढ जंहिंजो आहे समंदर खे छा कबो जो करे न कंहिंजी इज़त उन छोकर खे छा कबो मलाए न जेको नीमक ताईं नौकर खे छा कबो सूरत हूंदे न सीरत हुसन वर खे छा कबो जेको पैसनि ते बणियो मेंबर उन मेंबर खे छा कबो अदालत न करे अफ़सर उन अफ़सर खे छा कबो जंग जी ख़बर न जंहिंखे आहे त लश्कर खे छा कबो जेको न ॼाणे मर्द त डॉक्टर खे छा कबो खेड़े न जेको बनीअ खे उन हर खे छा कबो जंहिंमें न शान मुस्तफ़ा दफ़्तर खे छा कबो मञे न जेको मोहम्मद खे उन मुनकर खे छा कबो बसि दीदार खपे मुस्तफ़ा आबे कौसर खे छा कबो आदर मिले थी अहिड़ी त बि आदर खे छा कबो लजा उन ते लुकमान ते बि ॿार खे छा कबो जेको न सम्झे शहर उन चर खे छा वाह नसीर वाह नाज़रीन हिन वक़्तु असां रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे सैयद सालिम मोहम्मद शाह बागीचे में मौजूदु आहियूं ऐं असांजी ही कुर्ब कचहरी जारी आहे मुंहिंजे भरिसां हिकु तमामु बहितरीनु सुघड़ वेठल आहे मोहतरम ख़ादिम हुसैन मुग़ल खे गुज़ारिश आहे त पंहिंजे ॾाह पंहिंजी राति मां कुझु ॿुधाए उतां अॻमनि जे उन्हनि जे जो सिक सां सॾे अचण सां अदुरबा करे गोॾो वेही गॾे उन वञण जो वायूं करे मुंहुं न तोखे छॾे तिन जे वञे तॾहिं हेठि था ख़ुशी मिले ख़ादिम चए वाह ख़ादिम हुसैन वाह अली गुल रिंद असांजे जाम शोरे कोटली जो तमामु भलोड़ सुघड़ ॾाहो ॾाधणी अली गुल साईं छा था ॿुधायो नाज़रीन अवल सारा कया सुभान जी जंहिं जोड़ियो ही जहान महबूब पंहिंजो मोकिलियईं करे असां ते एहसान मलाइकनि माठ कई हूरू थी वयूं हैरान अवल शर्फ मिलियो आदम खे ख़ुशि थियो गुल गुलस्तान ॿी ख़ुशी थी ज़मीन खे जो रोए पियो आसमान अर्ज़ अल्लाह ॿुधो आसमान जो घुराए महबूब थियो हिकु घड़ी में महिमान गमल ठाहिन ॻोल्हे जा ख़ुशि थियो आसमान मेराज थियो मोहम्मद पाक जो लाथई पंहिंजो क़ुर्बान रंज लथो रिंदनि जो मिठो छो महिरबान पोयर अली गुल ते एहसान कंदी मशर ॾींहं में वॾी महिरबानी नाज़रीन अली गुल रिंद असांखे ॾाह पंहिंजी राति मां तमामु बहितरीन पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद मदाह सिफ़ाती सिंगार जे हवाले सां शेर ॿुधायो हींअर मां अव्हांखे सिंध जे हिकु ॿिए ॾाहे ॾाथणीअ जी ॾात ॿुधाए रहियो आहियां असांजी हिन कुर्ब कचहरी में मौजूदु आहे असांजो ॾाहो ॾाधणी भलोड़ सुघड़ मोहतरम अली अकबर उदासी चांडियो मोहतरम अली अकबर उदासी चांडियो खे गुज़ारिश आहे त पंहिंजे ॾाह पंहिंजी राति मां कुझु असांखे ॿुधाए साईं मुंहिंजा नसीहती पहाका रहता त जेको अबे अम्मा जी इज़त न करे उहो ॿार कहिड़े कम जो क़ौम खे जेको न सुधारे सो सरदार कहिड़े कम जो अहंजीअ में जो कमु न अचे सो हथियार कहिड़े कम जो जेको पैसे सां मिले प्यार उहो प्यार कहिड़े कम जो जे गुफ़्तगू न हुजे मोहबत वारी त दीदार कहिड़े कम जो वाइदो कजे त पाड़िजे कूड़ो इक़रार कहिड़े कम जो सयार बि चाकी सिंध बि अणबी यार कहिड़े कम जो सभई सिंगार सुहन जवानीअ खे पुराणप में आहे सिंगार कहिड़े कम जो अकबर जीउ ख़ुशि त जहान ख़ुशि न त ही संसार कहिड़े कम जो अली अकबर तमामु बहितरीन ॾाह पंहिंजी राति मां नाज़रीन असांखे ॿुधायो असांजे सिंध जो हिकु ॿियो बेबाक सुघड़ असां सां गॾु आहे सरदार अली चांडियो पंहिंजे ॾाह पंहिंजी राति मां असांखे ॿुधाईंदो ॿुधी हीअ नसीहत शोदाई छॾे ॾे ना आहे शान शरीयत त हिकदमि लॾे ॾे मिलई जाते इज़त उते घर ओॾे ॾे खणी ख़ैर वञजाए पोइ जल्दी जॾे ॾे जे हुजई हक़ पराओ त साजुर सॾे ॾे अचई मेड़ खणी को तुंहिंजे तॾे ॾे कजाए माफ़ तंहिंखे ॾिसी कंहिं वॾे ॾे वठी मौत वेंदुई पोइ खणंदई खॾे ॾे ईंदई ॿाहिरि छॾे कंहिं पुराणे भॾे ॾे अजायो आबासी न फिर तूं फॾे ॾे मलूक तूं बि मोहबत में गाॾी गॾे ॾे
जी दोस्तों अवां ॾिठो त असांजे ॾाप जी रात आलमी उताक जे हवाले सां ही असांजी कुर्ब कचहरी घणनि ॾींहंनि खां पोइ अवां सभिनी दोस्तनि जी ख़्वाहिशुनि ते मूं अवां खे कुर्ब कचहरी ॿुधाई आहे। यकीनन अवां खे ॾाप जी रात मंझां ही सभिनी जा सुहिणा गुफ़्ता गोहर ज़रूरु पसंदि आया हूंदा। पसंदि आया हुजनि त कचहरी खे शेयर करे पंहिंजे ॾेही परॾेही पिरिन ताईं पहुचायो। इन ते असांजी ही आलमी उताक जी कुर्ब कचहरी पंहिंजे उॼाणी खे पहुचे थी। कचहरी जे कारवां आजिज़ रहमतुल्लाह लाशारी सां गॾु अवां ताईं ही कचहरी पहुचाईंदड़ मोहम्मद अज़हर लाशारी ऐं सभिनी ॾाहनि ॾातड़नि सुगड़नि खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान यार ज़िंद सोबत बाक़ी जाॾे पेर ताॾे